ग़लति सोच तरीक़े ग़ुलामी में रखंदी आहे। ग़लति वीचार ऐं ग़लति रुख तव्हांखे ग़ुलाम ठाहे छॾींदो आहे। ऐं मूंखे ख़बर आहे त तव्हां इहो वचन ॿुधो हूंदो, तव्हांखे ख़बर आहे त इन तरीक़े सां निर्धनता ईंदी आहे ऐं उहा हली वेंदी आहे छाकाणि त असां ग़लति तरीक़ो अपनाईंदा आहियूं ऐं जीवन में असां केतिरी तकलीफ़ूं कंदा आहियूं। इहो ॾाढो अनुभव थींदो आहे जंहिंमहिल असांखे ख़बर पवंदी आहे त असां ॾाढा सुखी आहियूं, पर असां ग़लति तरीक़े सां उनखे विञाए छॾींदा आहियूं ऐं असांखे ख़बर पवंदी आहे त असां कहिड़ी ॻाल्हियूं कयूं आहिनि जंहिंजे बारे में असांजो जीवन हमेशह ग़लति थी वेंदो आहे। ग़लति व्यवहार ऐं ग़लति रुख असांखे जाम कुझु ख़राबु करे छॾींदो आहे ऐं शैतान खे मोहताज ठाहे छॾींदो आहे असांजे लाइ। ऐं असांखे ख़बर पवंदी आहे असांजो सुठो रुख असांजे लाइ जाम शयूं खणी अची सघंदो आहे। ऐं जंहिंमहिल जे तरीक़े सां असां जेको रुख रखंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी आहे त तव्हां छा करे रहिया आहियो ऐं सुठा वीचार तव्हांजे अंदरि अचनि था की नथा अचनि, उहो तव्हांजे लाइ उपयोग करे थो की नथो करे ऐं तव्हांखे कहिड़े अधिकार सां उहो सभु मिले थो जंहिंजे लाइ तव्हांजी शांती, तव्हांजी ख़ुशी तव्हां सां गॾु आहे। हिकु उदाहरण ॾियां थी ऐं तव्हांखे उहो करिणो आहे ऐं तव्हांखे ॾिसणो आहे तव्हां में कहिड़ो रुख आहे ऐं तव्हां छा था उमेद कयो साम्हूं वारे खां की तव्हांखे कहिड़ो रुख मिले, उन जे बदिले में तव्हां छा ॾींदव। तव्हांजी ग़लती ॿुधाइण में तव्हांखे कीअं लॻंदो आहे त तव्हांखे तव्हांजी रुख कंहिं ॿुधाई। अॼु हिते सची पची पवित्र माण्हू आया आहिनि। कहिड़ो रुख आहे तव्हां में, तव्हांखे ख़बर आहे। इहो जाम माना रखंदो आहे त तव्हांखे ख़बर पए। मां सच थी ॻाल्हायां, तव्हांखे इहो ख़बर पवणी आहे जेको तव्हां जाम निराश करे सघंदो आहे ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां कहिड़ी कोशिशि कहिड़ी हालतुनि में कयो था ऐं तव्हांखे उनखे उहो जवाबु ॾियणो आहे ऐं तव्हां हमेशह चवंदा आहियो की दोष 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 लॻाईंदा रहंदा आहियो। ऐं मूंखे माण्हू वणंदा आहिनि जेके सच ॻाल्हाईंदा आहिनि ऐं पंहिंजी ज़िमेदारियूं खणंदा आहिनि ऐं ख़बर पवंदी त उहो सुधरनि था ऐं माफ़ी घुरनि था पंहिंजी ग़लतियुनि जी। जंहिंमहिल तव्हां इहो सोचे वरितो त तव्हांजे लाइ उहो जीवन हमेशह सुठो थी वेंदो आहे जेको तव्हां चओ था ऐं तव्हां उहो विसारे छॾींदव। परमेश्वर चए थो त तव्हां पंहिंजी रुख ॾिसो ऐं ज़िमेदारी खणो ऐं तव्हां हुनखे स्वीकार कयो। ऐं जेको लिखियलु आहे वचन 51 में लिखियलु आहे 6 जे इन में राजा दाऊद जंहिंमहिल असांखे ॿुधायो त उहो पंहिंजे पापनि सां गॾु पश्चाताप करे पियो ऐं उनखे सचाईअ रूप में उहो सभु मिलियो ऐं पूरे दिलि सां उन पंहिंजे पाण खे सचाई रूप में ॾिठो ऐं उनखे उहा मुलाक़ात थी प्रभुअ सां। ऐं तव्हांखे ख़बर पवंदी तव्हां पंहिंजे दुख सां मिलिया आहियो। इहो जाम सची ॻाल्हि आहे। हिकु दफ़ो ख़ाली ईअं न सोचियो की मां ईअं ॻाल्हायां थी ख़ाली। केतिरो आसान हूंदो आहे गुस्से में अची वञणु। मां केतिरो सुठी दिली आहियां। मां सच में पंहिंजे दिलि खे जाम दुख पहुचाईंदी आहियां। तव्हां मां केतिरा माण्हू इहो समय बिताईंदा आहिनि पंहिंजे पाण सां। मां सच में सत्संग में वेंदी आहियां ऐं उहो कंदी आहियां। मां केतिरो वक़्तु गुज़ारींदी आहियां पंहिंजे प्रभुअ सां। छा मां पंहिंजी ज़िमेदारी स्वीकार करे सघंदी आहियां ऐं उनखे मां नज़रअंदाज़ कंदी आहियां। मां हमेशह पंहिंजी ज़िमेदारियूं खणी करे उनखे पूरो कंदी आहियां ऐं उहो हमेशह पालन कंदी रहंदी आहियां। मूंखे ख़बर आहे, मां इहो उमेद थी कयां त मूंखे ख़बर पए छा थियो आहे ऐं मां हमेशह ईअं कंदी आहियां। मूंखे ख़बर आहे त तव्हां मां ॿुधो था। मूंखे ख़बर आहे मां स्थिर आहियां ऐं हिन ॻाल्हि खे चई रही आहियां। हलो हिकु ॻाल्हि थी ॿुधायां, मुंहिंजो व्यवहार जल्दी जल्दी सभु ठीकु करण लाइ हूंदो आहे।
अगरि मूंखे कुझु ॻाल्हि लॻे थी त मां हुनखे चई सघंदी आहियां त मूंखे इहो सभु सुधारणो आहे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो था त तव्हांखे सच खे ॼाणो पवंदो ऐं सच तव्हांखे आज़ादु करे छॾींदो, पर त असांखे आज़ादु कंदो जेके असांजे बारे में हूंदा आहिनि ऐं असांखे ख़बर पवंदी कहिड़ा संदेश आहिनि। तव्हांखे हमेशह हिन ते लागू करणो आहे ऐं तव्हां 5 माण्हू सोचियो था ऐं मूंखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त तव्हां हिते आहियो। उत्पत्ति 16:1-6 में इब्राहिम जी ज़ाल सारा खे हिकु बि संतान न हुई। उहा चाहींदी हुई त हुनखे हिकु संतान थिए ऐं तव्हांखे ॾाढो ख़्यालु थींदो की तव्हांखे ख़बर पवंदी इहा कहिड़ी ॻाल्हि हुई। दरअसल इन ॻाल्हि में इहा ॻाल्हि हुई त हुनखे बर्दाश्त न थियो त उहो असुरक्षित थी करे बि उनखे उहो समझौतो बि करे। जंहिंमहिल तव्हांखे ॾिसणो पवंदो ऐं ज़रूरत हूंदी आहे त तव्हां उनखे ॾिसो ऐं सहन नथा करे सघो, तव्हां सदा हुन जे लाइ सोचींदा रहंदा आहियो, तव्हांजी शांती हली वेंदी। तव्हांखे साधना करण जी ज़रूरत आहे ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त दिलि सां छा था चाहियो ऐं तव्हांखे छा थो मिले, कहिड़ी ॻाल्हि ते समझौतो कयो था ऐं कहिड़ी लालच तव्हांखे रुलाए थी। ख़बर अथव तव्हांखे हिन ॻाल्हि ते सोचणो आहे कि तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे सही वक़्त जो ऐं तव्हांखे ॼाणींदा कि लालच सां उहो कुझु न मिलंदो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां थी त लालच जी माना छा थींदी आहे। इन लाइ तव्हांखे उहो सिखणो आहे ऐं तव्हां हिते आया आहियो। ख़बर अथव इहा सची ॻाल्हि आहे त तव्हांखे इन जो मतिलबु सम्झणो आहे। लालच जे करे तव्हांखे इन जे लाइ इहो ॻाल्हि न करणी आहे ऐं इन करे उन इहा चई कि उन जे लाइ संतान न आहे, पर प्रभु उन जे लाइ हिकु योजना ठाही ऐं हिकु नौकराणी जे रूप में जंहिंजो नालो हुओ उन ॿुधाई त हाज़िरा, ऐं उन इब्राहिम जे घर वञी नौकरी कई। उनखे ॿुधाई त तुंहिंजी इहा ॻाल्हि वधी आहे, मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां, पंहिंजे दिमाग़ सां सम्झो। ग़लति चुनाव। घर हुनखे वञी करे हुनखे ख़बर पई त उहो चरियो आहे ऐं इब्राहिम हुनजी ॻाल्हि ॿुधी करे मूर्ख चरियो। प्रभु घणेई दफ़ा असांखे सुठी सलाह ॾींदा आहिनि, पर असां हुनखे ॾिसी न सघंदा आहियूं ऐं सम्झी बि कोन सघंदा आहियूं। ऐं इब्राहिम खे जॾहिं ॾिसी करे उहा देस में आया ऐं उनखे ॿुधाई त उनखे कहिड़ी ज़ाल आहे, पंहिंजी मित्र लाइ कहिड़ी इब्राहिम जी ज़ाल हुई, उन तरह सां उनजे हर साल गुज़री विया ऐं हाज़िरीअ में हुनजी ॿी ज़ाल मिली ऐं ख़बर पई त उहा पेट सां थी वई आहे ऐं उनजो रुख बदिलजी वियो आहे। हिन खे ख़बर पई त जीअं हुन पेट सां थी वई आहे ऐं उहो सम्झणु लॻी कि उनजो व्यवहार सुठो थी वियो आहे, तॾहिं सारा इब्राहिम खे चई जेको मूंसां गॾु थियो हो सो उनजी ज़िमेदारी तुंहिंजे मथां हुई ऐं हाणे इब्राहिम तोखे इन ॻाल्हियुनि ते पवणो आहे। मां त जेकी मिस्ट्री हुयसि, मां तुंहिंजी ज़ाल हुयसि, पर जॾहिं हुनखे ख़राबु लॻो त उनजे पेट में सां उहो ॿारु आहे ऐं उनखे ईअं लॻे थो त उहो इहो करे सघंदी आहे। मूंखे पंहिंजे पाण खां सम्झाए ऐं मूंखे ॿुधाए त इहो कहिड़ो फ़ैसिलो करे चुको आहीं तूं ऐं ज़िमेदारी खण त तोखे छा करिणो आहे। कंहिं बि हुनजी ज़िमेदारी खणण लाइ तयारु कोन हो। बाइबल में इहो शुरू खां ई थींदो आहे त असांखे उहो ॿुधणो आहे ऐं उन तरीक़े सां उनजो संदेश ॿुधणो आहे ऐं जेको असांखे सिखणो आहे उहो इन में लिखियलु आहे। सिंधु गंभीरता थी वई ऐं उनखे ख़बर पई त मां तव्हांखे इहो ॿुधाइण वारी आहियां जेसि ताईं तव्हां पंहिंजो व्यवहार ऐं ज़िमेदारी कोन था खणो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त प्रभु तव्हांजे लाइ छा कयो आहे। तव्हां उनजी ज़िमेदारी नथा खणी सघो, उन तव्हांजे लाइ सभु कुझु कयो। मूंखे इहो वणंदो आहे जेको देव चवंदो आहे, तव्हां पाण ज़िमेदारी खे खणो या पोइ तव्हांजो हालतुनि तव्हांखे ज़िमेदारी ॾेई चुका आहिनि।
अंक 21:5 में असां हिन हफ़्ते में इहो जाम दफ़ा फ़ैरो कयो आहे। सभई इसराइलियूं परमेश्वर ऐं मूसा खे दोषी पिया मञनि ऐं इन करे कॾहिं आयो त तकलीफ़ ॾिसणी पए। मूंखे उहो सभु साल यादि ईंदा आहिनि जंहिं महिल मूंसां गॾु ईअं थियो। मां बुरे रुख में हुयसि ऐं मूंखे ख़बर पई छाजे करे मुंहिंजी अहिड़ी हाल आहे। 4 ॾींहंनि लाइ कमु कई, मुंहिंजो सेठ मूंखे छॾे हली वियो ऐं मूंखे नौकिरी सां कढे छॾियईं। मूंखे पघार 5 ॾियण जी मिली हुई। मूंखे जाम ख़ुशी थी हुई त 2 हफ़्तनि में मां जाम कुझु कमाए वरितो ऐं उन मूंखे देव खां शिकायत करण लाइ चई हुई ऐं चयईं कि कमु कोन कर। मां चयोमांसि मां पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियण थी चाहियां, मां कमु नथी करणु चाहियां। ऐं हुन चयईं त तोखे इहो सभु करिणो पवंदो, रहन सहन लाइ करिणो पवंदो, तूं छॾे ॾे ऐं नौकिरी करणी अथई नौकिरी कर। मूंखे विश्वासु हुयो, मां जाम ख़ुशी हुयसि ऐं मूंखे जाम ख़ुशी मिली छाकाणि त प्रभु मुंहिंजे लाइ इहो सभु कई ऐं मां नौकिरी बि कई ऐं उहो सभु कम बि कया। ऐं ख़बर अथव जंहिं महिल असां इहे सभु ॻाल्हियूं कंदा आहियूं त बि असांखे ईअं लॻंदो आहे कुझु ग़लति आहे, कुझु घटिताई आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी, 1 मिंट मां तव्हांखे ॿुधायां थी, जेके टीवी में ॾिसी रहिया आहिनि उहो सभु ॿुधी छॾियो त इन ॻाल्हि में कहिड़ी ॻाल्हि आहे जेके तव्हांखे सम्झणी आहे। मूंखे कंहिंसां ख़ुशी मिली आहे। ख़ुशी तॾहिं मिलंदी आहे जंहिं महिल असां पंहिंजे प्रभुअ सां गॾु इहा ॻाल्हि कंदा आहियूं। असां कुझु नुक़सान जी ॻाल्हि न कंदा आहियूं, नष्ट न कंदा आहियूं, पंहिंजे व्यवहार में सुधार कंदा आहियूं ऐं गुस्से में अची करे दुखी थी करे पंहिंजो मन दुखी करे उहो ॻाल्हियूं कंदा आहियूं जंहिंसां असांजी आसीस हली वेंदी आहे। ऐं असां चवंदा आहियूं त असांजी आसीस छो हली वई, ख़बर पवंदी आहे त असांजे दुख जो कारण छा आहे। असां पाण आहियूं ऐं इसराइल में असां प्रवेश कयोसीं त जंगल में वञी करे प्रभु पाण अची करे इहो चयो त तव्हांखे उहो सभु कुझु मिलंदो जंहिंखे तव्हांखे खपे ऐं धन्यवाद, तव्हां आशीर्वाद कयो, असांजी मदद कई ऐं तव्हांखे उहो सभु मिलियो जेको तव्हां करणु चाहियो था। असां उहो सभु ॿुधायूं था। पर हिकु ॻाल्हि यादि रखो, शिकायतूं करणु बंदि करे छॾियो। उन समय ते तव्हांखे शिकायतूं न करणियूं आहिनि ऐं उन खां अॻियां वधिणो आहे ऐं इंतज़ारु करिणो आहे सही वक़्त जो। ऐं पोइ तव्हांखे ॿुधायां थी मां इहे ॻाल्हियूं। 7 नंबर, पाण ते दया कयो। ठीकु आहे, मां तव्हांखे ॿुधायां थी त तव्हांखे पाण ते कीअं दया करणी आहे। ऐं मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां सभिनीनि खे ॿुधणो आहे ऐं कहिड़ी समस्या हुई। मुंहिंजो मतिलबु आहे त जंहिं महिल मां जेको व्यवहार कयो उन जे इच्छा अनुसार त ख़बर पई त देव मुंहिंजी तरक़ी न कई हुई ऐं देव मूंखे चए पियो त तोखे रोटी खपई ऐं मां रोवां पई त ऐं सच में मूंखे ख़बर न हुई त मां छो रोवां पई ऐं मूंखे अॼु ख़बर पइजी वई। जेकी ॻाल्हियूं हुयूं, जेकी समस्या हुयूं, उहो मूंखे सम्झ में अची वियूं आहिनि हाणे। जेकी उहो मां महसूसु कयो हुयो, मां बाथरूम में वञी करे पंहिंजे फर्श ते वेही रही हुयसि ऐं ख़बर पई त मां छा थी कयां। ऐं मां टॉयलेट जे मथां हथु रखी करे रोयां पई। कोई मूंसां गॾु आहे। इहो जेको वॾो आईनो हुयो उन मूंखे सेखारियईं। मां पाण खे ईअं करे छॾियो हुयो, मुंहिंजी अखियूं सॼो मेकअप फैलिजी वियो हुयो ऐं मां उथी करे ॾिठो त मुंहिंजो सॼो शिकिल ख़राबु थी वई हुई ऐं मां सच में ॾाढी भयानक पई लॻां ऐं उथी करे आईने में ॾिसी करे चयो कि कीअं कीअं मुंहिंजो शिकिल थी वियो आहे। प्रभु मूंसां गॾु इन तरीक़े सां ध्यानु छिकाए करे
मूंखे ॿुधाई त तोखे इहो सभु करिणो आहे ऐं मंच ते वञ ऐं टीवी ॾिसा उन में उहो सेवकाईअ में जेको ॾेखारे थो दरवाज़ो ऐं तोखे ॾिसणो आहे। जॾहिं मां गुस्से में हुयमि त मां सफ़ाई ज़ोर ज़ोर सां कयां पई। ऐं मां कॾहिं विसरी नथी सघां ऐं उन्हनि मूंखे चयो हुयो त मां तोखे ॿुधायां थो जंहिंमहिल मां असां उते वियासीं त मुंहिंजे लाइ आइस टी ठाही हुई ऐं ॿुधाई आर्तवार हुजे हा मां रोज़ु उथी करे उहो उनखे ॾियां हा ऐं मुंहिंजे साम्हूं कुझु ॻाल्हायां न गिजे वञी करे पंहिंजी ॻाल्हि कयां ऐं हुते असांखे पार्किंग जे दरवाज़े ते मिलंदो हुयो त असांखे करिणो पवंदो हुयो त प्रभु तव्हांजी स्तुति थिए। धन्यवाद प्रभु, महिरबानी तव्हांजी, महिरबानी महिरबानी। हू हू वरी गाॾी में वेही करे वरी झगड़ो कंदी हुयसि। मूंखे यादि आहे जंहिंमहिल असां उहो गानो ॻाईंदा हुयसि प्रभु मूंखे माफ़ कर मां संपूर्ण आहियां ऐं असां पोइ त ॻाल्हियूं कंदा रहंदा हुआसीं। मां हिकु दफ़ो जंगल वई हुयसि ऐं पहाड़ जे इर्द गिर्द चकर पई हणां। मां सोचियो त मां अॻियां वञां थी, आख़िरकार मूंखे सम्झ में अची वियो मां पाप कयो आहे ऐं ख़बर पइजी वई। प्रभु मूंखे माफ़ कजो इन ॻाल्हि ते। सभिनीनि जे मथां दया थींदी। ऐं हाणे पंहिंजे मथां ध्यानु लॻायो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो। सोचणु बंदि कयो ऐं पंहिंजे मथां ध्यानु लॻायो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो। मां सोचियो हे मूंसां छा थी रहियो आहे जंहिंजे करे मां हिते आहियां। तव्हां मां माण्हुनि टीवीअ ते रॉबर्ट घणा दफ़ा ॾिठो? सभिनीनि रॉबर्ट ॾिठो आहे टीवीअ ते, मूंखे ख़बर आहे। तव्हां सभिनीनि ॾिठो आहे रॉबर्ट खे मां ॿुधायां थी। एमेन। ख़ैर तव्हां पंजनि में इहो न ॾिठो हुयो। ख़बर आहे असां पंहिंजो ध्यानु पाण ते न लॻाए सघंदा आहियूं। मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, बसि इहे चवंदा आहियूं। प्रभु चए थो तव्हां पंहिंजे लाइ वक़्तु कढो ऐं पंहिंसां गॾु वियो ऐं शैतान खे भॼाए छॾियो। ख़बर अथव ईअं छो थींदो आहे? छाकाणि त असांजा बुरा वीचार असांजा कमु हटाए छॾींदा आहिनि ऐं असांखे पंहिंजे पाण में बिज़ी करे छॾींदा आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर पवंदी आहे त रॉबर्ट हमेशह छा कंदो आहे? हिकु ॻाल्हि कंदो आहे, हिकु ॻाल्हि कंदो आहे, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो। सम्झणु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे ऐं तव्हांखे उहा बर्बादी मिलंदी। तव्हांखे पंहिंजे मथां ध्यानु लॻाइणो आहे ऐं तव्हांखे उहो सभु बर्बादु करे छॾींदो जेको शैतान तव्हांखे करण लाइ चए थो। तव्हां ईअं छो था कयो? मूंसां ईअं न थियो, ईअं छो था चओ? उथो ऐं उहे ॻाल्हियूं कयो। अकेली मां न हुयमि जंहिंसां गॾु इहा ॻाल्हि थी आहे, पर प्रभु सभिनीनि जे मथां महिर कई आहे ऐं उहो हमेशह चए थो त तव्हां सही चूंड कयो ऐं फ़ैसिलो कयो। तव्हांखे ख़बर पवंदी तव्हां कहिड़ो व्यवहार कयो था। जंहिंमहिल तव्हांखे ख़बर पवंदी त जाम साल इहे ॻाल्हियूं थींदी रहंदियूं आहिनि ऐं मूंखे ख़बर आहे त मां एॾा साल हिते विञाया आहिनि ऐं पोइ ख़बर पई त मां कहिड़ा साल कमाया आहिनि ऐं उन कमाईअ ते मूंखे उन धार्मिक रूप में उहे ॻाल्हियूं मिलियूं जेके मुंहिंजे दोस्तनि मूंखे चवनि पिया। असांखे ख़बर पवंदी आहे त असांखे जाम वॾो शो करिणो आहे ऐं असांखे उहे ॻाल्हियूं रखणियूं आहिनि, भावनाउनि साम्हूं रखणियूं आहिनि ऐं असांखे उहो सच ॿुधाइणो आहे जंहिंसां तव्हां प्रोत्साहित थी वञो। इहो तव्हांजे लाइ उथो हाणे वॾा थी वञो
ऐं उन वक़्तु अहिड़ी ॻाल्हियूं हुयूं जंहिं महिल भावना न हुयूं, कंहिंजे लाइ कुझु ॻाल्हि न हूंदी हुई। ऐं मूंखे ख़बर आहे त ईअं ॾींहं हूंदा हुया, पर मूंखे सच में हीअ ॻाल्हि जाम वणंदी आहे जंहिं महिल मूंखे ख़बर पई त मूंखे उहो आसीस मिले थी प्रभुअ जी, ऐं मूंखे जीवन मिली वियो। जाम 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 सुठी ॻाल्हि। ऐं मूंखे ख़बर आहे कि मूंखे आसीस ॾियण वारो मुंहिंजो प्रभु आहे। जंहिं महिल मां शुरू कयो हुयो पंहिंजी सेवकाईअ में, त मूंखे संदेश मिलियो त मूंखे उहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाए सघां, ऐं जेकी चुनौतियुनि सां जेको माण्हू लड़ंदो आहे ऐं उनखे ख़बर पवंदी आहे त गिरजे में वञी करे उनखे कहिड़ो सिद्धांत मिलंदो आहे, उन सिद्धांत ते उनजो जीवन तरीक़ो सिखी वेंदो आहे, ऐं असांखे ख़बर पवंदी आहे त असांजा प्रभु पंहिंजे वचननि सां असांखे सफल बनाईंदो आहे। पर असांखे ख़बर पवंदी त असां छा करे रहिया आहियूं, असां उन जा सेवादार आहियूं ऐं असांखे ॿियनि जे लाइ सेवा करणियूं आहिनि। इच्छा हुजे या न हुजे, पर असांखे शक्ति ॾेखारणी आहे। उन शक्तिअ में असांखे अॻियां वधी करे प्रभु जी महिमा करणी आहे, ऐं प्रभु जेको चए थो उन परमेश्वर सां गॾु मिली करे ॿियनि जी मदद करणी आहे, उन्हनि खे वचन ॾियणा आहिनि। ऐं प्रभु मूंखे चई त तूं शक्तिशाली थी सघे ऐं दुनिया खे तूं इहा शक्ति ॾेई थी सघे, ऐं तूं ॿई नथी थी सघे त तूं फ़ैसिलो करे वठ तोखे छा करिणो आहे ऐं छा न करिणो आहे। हिकु माण्हू जेको चए थो, हिकु बालकनी में बीठो आहे ऐं उहो चए थो तुंहिंजे आसे पासे छा आहे, ऐं टीवी में ॾिसंदड़ माण्हू चए थो त केवल प्रभु चए थो त उनखे अद्भुत सोच रख ऐं मसीह में विश्वास रख, ऐं तव्हां चओ त तव्हां बाइबल 10:19 में लिखियलु आहे त तव्हां ॾिसो त तव्हांखे छा आहे, तव्हांजे साम्हूं नांग ऐं विछू आहे ऐं तव्हां उन ते अधिकार था ठाहियो ऐं त उहो तव्हांखे नुक़सान थो पहुचाए। प्रभु तव्हांखे पंहिंजी आसीस ॾियण थो चाहे ऐं हिकु जीवन ॾियण थो चाहे जेके तव्हां सफल ठाहियो, शांतीअ रूप में ख़ुशी मिले, उनजो आनंद वठो, ऐं तव्हांखे उहो शक्ति ॾिए थो त तव्हां अॻियां वधो ऐं पंहिंजे अॻियां जीवन खे अनमोल ठाहे छॾियो। जंहिं महिल तव्हांखे केरु कुझु चए थो, हिकु मुलाक़ात रखो पंहिंजे प्रभुअ सां ऐं उहो शुरू कयो। प्रभु जी स्तुति कयो, प्रभु जा वचन पढ़ो ऐं अॻियां वधो। असां सभई पंहिंजी ग़लतियुनि मां कुझु सिखंदा आहियूं। असांखे ख़बर पवंदी आहे त कहिड़ी ॻाल्हि ते असां कहिड़ी ग़लती कई आहे। जॾहिं असांखे ख़बर पवंदी त जाम फेरा थी वेंदा आहिनि। मां तव्हांखे सचपच कुझु ॿुधायां थी जेकी गंभीर मुलाक़ात आहे ऐं असांखे शुरू करणी आहे उहो ॻाल्हि, ऐं उहो मक़सदु छा थींदो आहे जंहिं महिल असांजे जीवन में ॾाढो कुझु सुठो न थींदो आहे। ऐं मां पंहिंजी ग़लतियुनि खां कुझु सिखां थी ऐं अॻियां वधां थी। ग़लतियुनि खां हमेशा उत्साहित कंदी ऐं तव्हांखे ॿुधाईंदी त तव्हां ख़ुशि रहो, हर वक़्तु तव्हांजो विकास थिए, प्रभु ते विश्वास कयो, उहो तव्हां ते हमेशा पंहिंजी मदद कंदो रहंदो, ऐं प्रभु सां गॾु संबंध हमेशा तव्हांजा सुठा रहनि ऐं प्रभु जी महिर थिए, तव्हांजो जीवन सफल थिए। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।